साईं असां एग्ज़ैक्ट जंहिं पॉइंट ते बीठा आहियूं त ही तव्हां ॾिसो था त ही ख़ुदाबाद शहर जो कोट अॼु बि सलामत आहे। 50 वाल जी दीवार अॼु बि मौजूदु आहे। 7 फुट हिन जी वेकर आहे ऐं 11 फुट हिन जी ड्रेक जेका आहे उहा ॿुधाई वेंदी। ही जेको कोट आहे ही कोट जेको आहे सो हितां खां वठी सॼे ख़ुदाबाद शहर खे ॾिनल हूंदो हुयो। वेंदे मियां यार मोहम्मद कलोड़े जे मक़बरे ते जेको हितां खां 2 किलोमीटर ओलह तरफ़ आहे ओसि ताईं ही कोट जेको आहे सो ॾिनल हूंदो हुयो। हिन कोट जे अंदरि हिकिड़ो ॿियो कोट बि हूंदो हो जंहिंखे कोट लश्करी कोट चयो वेंदो, जंहिंमें मियां जा लश्करी रहंदा हुया। उन कोट जे अंदरि हिकु टियों कोट बि जेको आहे सो मिले थो, जेको मियां जी माड़ी ताईं हूंदो हुयो। उते उन जे अंदरि हिकिड़ो खूह बि मौजूदु आहे। हाणे ही तव्हां असांजे बिल्कुलु जेको आहे बैक साइड में जामे मस्जिद, तारीख़ी जामे मस्जिद ख़ुदाबाद जी मस्जिद तव्हां ॾिसी सघो था, जंहिंजो साल जंहिंजे ठहण जो साल 1701 खां 1718 ॿुधायो वञे थो। साॻियो ई कारीगर आहे, साॻियो ई इंजीनियर आहे जंहिं ही नक्शो डिज़ाइन कयो ऐं उन जेको आहे सो नक्शो या यार मोहम्मद कलोड़े जो जेको आहे सो डिज़ाइन कयो। 1701 खां 1718 में ही मस्जिद ठही तयारु थी। जंहिं कारीगर ही मस्जिद ठाहे तयारु कई उन जेको आहे सो खुफ़िया तौर ते हिन जे अंदरि हवादार दरियूं रखियूं। रिवायतुनि में इहो मिले थो मस्जिद तयारु थियण खां बाद में उन्हनि में अंदरि दीवारुनि में अंदरि जेको आहे सो लिकी वञी वेही रहियो हुयो। अहिड़े तरीक़े सां ही कलोड़ा डायनेस्टी कलोड़ा जेको सल्तनत जेको दौर हुयो, मर्कज़ में तॾहिं औरंगज़ेब जी दिल्ली में हुकूमत हूंदी हुई ऐं हिते जेको आहे सो कलोड़ा इहे हुकुमरान हुया। 1672 खां 1783 ताईं कलोड़ा दौरे हुकूमत रहियो आहे। तॾहिं हिकिड़ी तारीख़ी ॿी ॻाल्हि तव्हां सां कंदा हलूं त खोड़ वारी जंग जेका आहे उहा किथे लॻी, उहा तव्हां नए गाज ते वेंदो तारीख़ी किताबनि में मिले थो त 1699 1700 धारे इहा खोड़ वारी जंग जेका आहे उहा लॻी। हाणे इहो पठान की ऐं फारसी बिगड़ियल खोर आहे, जंहिंमां इहो खोड़ वारी जंग। अली अहमद बिरोही इहो लिखियो आहे त उन जंग खां फ़ौरन बाद में यार मोहम्मद कलोड़े इहो हुकुम ॾिनो जेको जिते किरियो ऐं जंहिं जिते दम ॾिनो उन्हनि खे उते ई दफ़न कयो वञे। अच्छा, ही कोट हिन सॼे जेको आहे सो ख़ुदाबाद जे शहर खे ॾिनल हूंदो हुयो। पोइ जॾहिं दरिया पंहिंजो वहकिरो हितां चेंज कयो त गुलाम शाह कलोड़े तारीख़ गादी जो हंधि हैदराबाद मुंतक़िल करे छॾियो। बिल्कुलु असांजे बैक साइड में तव्हां ॾिसो था त हिते हाथी बीहारण जूं उहे जायूं हूंदियूं जिन ते उहे वॾा पत्थर खणी ईंदा हुया ऐं हिन में जेको पत्थर इस्तेमालु कयो। हितां जे मक़ामी माण्हुनि मुताबिक़ त हिते जॾहिं बरसाति वसंदी आहे त हितां जे एरिया में अॼु बि कुझु सोन जेको आहे उहो ॻोल्हे वञे थो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हिकिड़ो बादशाही जो दौर हुयो ऐं तॾहिं सोन जेको आहे उहो घणे जझे मिक़दार में हूंदो हुयो। अॼु बि तव्हां जेकॾहिं वेंदो जितां असां हाणे थी आयासीं पोइ वरी असां हेॾे आया आहियूं, यार मोहम्मद कलोड़े जो जेको मक़बरो जेको हींअर ज़बून हाली में आहे, जेको डिमांड करे रहियो आहे पंहिंजो तारीख़ी विरसो जेको आहे सो त उते कमु थियण जी ज़रूरत आहे, उते सहूलियतूं प्रोवाइड करण जी ज़रूरत आहे ऐं त जीअं ईंदड़ जनरेशन्स जेके आहिनि उहे पंहिंजी तारीख़ खां महरूम न रहिजी वञनि ऐं उन्हनि खे वधि में वधि जेके टूरिस्ट जेके आहिनि उहे अट्रैक्ट थियनि, मुतवजा थियनि, हेॾां जो रुख कनि ऐं पंहिंजी तारीख़ खां अहिड़े तरीक़े सां वाक़ुफ़ु थी सघनि। उते हिकिड़ो तारीख़ी क़ब्रस्तान अॼु बि मौजूदु आहे जंहिंजे लाइ चयो वेंदो त 12 एकड़, पर जॾहिं असां उतां जे मक़ामी माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कई त मक़ामी माण्हुनि चयो त 12 एकड़नि खां वधीक जेको आहे सो एरिया ते मुश्तमिल आहे ही उहो जेको क़ब्रस्तान। ऐं उते तव्हां 1718 में यार मोहम्मद कलोड़े जे वफ़ात जो साल ॿुधायो वञे थो। उतां खां उन जे क़रीब जेको आहे सो उनजो अहम तरीन सालार मंगो फ़क़ीर जतोई उनजो बि मक़बरो उहो मौजूदु आहे ऐं उहो अहम सालार हुयो, सिपह सालार हुयो जंहिंजो कमु देरे ते खीर पहुचाइण जो हूंदो हुयो। त ज़रूरत इन अमुर जी आहे त वधि खां वधि सहूलियतूं जेके आहिनि उहे प्रोवाइड कयूं वञनि जीअं वधि खां जेके टूरिस्ट जेके आहिनि उहे मुतवजा थियनि ऐं अची सघनि, उन्हनि खे पंहिंजे तारीख़ जी ख़बर पइजी सघे।
उन खां पहिरीं तव्हांखे इहो ॿुधाए छॾियूं त जेका असांजी जेका मस्जिद आहे, जेका तारीख़ी मस्जिद जेका तव्हां मेन रोड सां गॾोगॾु ॾिसो थिया, जेका 1701 खां 1718 में ठही तयारु थी, उन 6 फुट थले ते जेको आहे सो उन 6 फुट ऊचाई ते उनजो थलो आहे ऐं 185 बाय 122 फुट उनजी ड्रेग वेकर जेका आहे उहा ॿुधाई वञे थी। आली शान शाहकार कमु आहे, यादगार जेको 300 साल गुज़रण खां बाद में अॼु बि ॾिसो त उहो शाहकार जेको आहे उहो कमु अॼु बि हिते मौजूदु आहे ऐं माण्हू जेको आहे उन्हनि जूं अखियूं उनखे ॾिसंदे जेको आहे सो उहे थकिजनि ऐं ढापजनि नथियूं। ऐं माण्हू जीअं पंहिंजे महबूब सां मिलण जे लाइ छिकिजी वेंदा आहिनि त पंहिंजे तारीख़ी मागनि ॾांहुं ईअं अहिड़े तरीक़े सां उहे छिकिजी अचनि था। त तव्हां बि सभु हिकिड़ो दफ़ो ज़रूरु पंहिंजे जेके बि असांजे एरियाज़ में जेके तारीख़ी जायूं आहिनि उन्हनि खे ॾिसण जे लाइ ज़रूरु अचो। त पाण ईअं न थिए जो असांजी तारीख़ी विरसा असांखे इहे मयार ॼण उर्दू जे हिन शेर वांगुरु त तनी शेर सां पाण असां पंहिंजी डॉक्यूमेंट जो इख़्तिताम कंदासीं। तारीख़ हज़ारों साल में बस इतनी सी बदली है, तब दौर था पत्थर का, अब लोग हैं पत्थर के। थैंक यू वेरी मच। थैंक यू।